अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त ख़ुशि हूंदो आबाद हूंदो सदाईं वसंदा रहंदो। हे अॼु जिथे मां बीठो आहियां ही अलामा आहे काज़ी जो मक़बरो आहे ऐं हिन पासे जेको आहे सो ॿियो हिकिड़ो मक़बरो आहे जंहिंजो अव्हांखे नालो ॿुधाईंदासीं। परियां मैडम आबदा ताराणी साहिबा जो मक़बरो जेकी असांजी वाइस चांसलर यूनिवर्सिटी जी रही चुकी अॼु हिन दुनिया में न आहे। उनखां पोइ साईं इब्राहिम जोयो जेको लेखक अदीब दानिश्वर ॾाहो उनजो मक़बरो बि आहे मुंहिंजे पोयां, उहो बि असां अव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं ही साईं अलामा आहे काज़ी जंहिं यूनिवर्सिटी जो बुनियादु रखियो ऐं हीअ असांखे यूनिवर्सिटी साईं असांखे ॾिनी। निहायती ख़ूबसूरत असांजी ही यूनिवर्सिटी आहे, निहायती ख़ूबसूरत असांजी यूनिवर्सिटी। ही जन्नत जो ॾेख थी ॾेखारे जंहिंमें बाग़ बाग़ीचा वण टिण ॿूटा निहायती ख़ूबसूरत हिन यूनिवर्सिटी में लॻनि था। जेको बि हिते यूनिवर्सिटी में अचे थो शागिर्द तालीम हासिलु करणु हुनखे ईअं थो महसूसु लॻे त मां तालीमी इदारे में न पर कंहिं जन्नत में अची वियो आहियां। हीअ वाक़ई असांजी यूनिवर्सिटी जेको आहे सो हीअ जन्नत जो ॾेख ॾेखारे पई। माशाल्लाह हींअर अव्हांखे ॾेखारियूं था अलामा आहे काज़ी जो मक़बरो ॾेखारियूं था ऐं साईं जी तारीख़ बि ॿुधायूं था। माशाल्लाह नाज़रीन ही मक़बरो आहे, हे साईं जिन जी क़बर आहे। ही साईं जी एलिया एल्सा काज़ी जंहिंजी ही क़बर आहे। ही साईं जो मक़बरो आहे, तव्हांखे ॾेखारियूं। माशाल्लाह निहायती ख़ूबसूरत जो ॾेख जो मंज़र ॾेखारे पियो। माशाल्लाह जंहिंमें सभु क़ुर शरीफ़ जूं आयतूं लॻियूं पियूं आहिनि। माशाल्लाह ही तव्हांखे ॾेखारियां। माशाल्लाह निहायती ख़ूबसूरत मंज़र जो ॾेख पियो ॾेखारे। हे असांजी यूनिवर्सिटी माशाल्लाह निहायती ख़ूबसूरत आहे, जेकी अलामा आहे काज़ी साहब जंहिंजो ही ख़्वाबु हो, जंहिं ही यूनिवर्सिटी ठाराई, ही हिकु जन्नत जो मिसल ॾेख ॾेखारे थी। हीअ असांजी यूनिवर्सिटी जामशोरो यूनिवर्सिटी जन्नत जे मिसल आहे, जन्नत जे मिसल। हीअ असांखे तोहफ़ो मिलियो आहे अलाह जे तरफ़ां हिननि शख़्सनि जी कोशिशुनि सां। माशाल्लाह सुभान अल्लाह। ही हाणे तव्हांखे जेको आहे सो नाज़रीन ॿियो मक़बरो बि ॾेखारियूं था साईं इब्राहिम जोए साहब जो, जेको दानिश्वर अदीब लेखक। हलो तव्हांखे हू मक़बरो बि ॾेखारियूं। नाज़रीन ही मक़बरो जेको आहे सो साईं इब्राहिम जोयो साहब निहायती ख़ूबसूरत मंज़र अवां नाज़रनि सां शेयर पिया कयूं। निहायती ख़ूबसूरत मंज़र। ही साईं अज़ीम मुफ़ख़र आलिम साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जी ही क़बर आहे, तव्हां ॾिसी सघो था नाज़रीन। निहायती ख़ूबसूरत अंदाज़ सां ठाही वई आहे ही साईं जो मक़बरो। माशाल्लाह ही तव्हां ॾिसी सघो था नाज़रीन, तव्हांखे ॾेखारियूं ही माशाल्लाह। हे माशाल्लाह जंहिंमें लतीफ़ सरकार जा बेत लिखिया पिया आहिनि। निहायती ख़ूबसूरती सां निहायती ख़ूबसूरत तरीक़े सां हिन में जेको आहे सो पेंटिंग थी पई आहे। माशाल्लाह हे साईं इब्राहिम जोयो असांजी सिंध जो ॾाहो, जंहिं हज़ारें लखनि जी तादाद में किताब लिखिया, जेको ही 2वीं सदी जो असांजो साईं इब्राहिम जोयो साहब निहायती तालीमदान मुफ़क्किर आलिम दानिश्वर लेखक। माशाल्लाह अॼु हिननि जी आख़िरी आराम गाह जिथे ही साईं आराम पिया फ़रमाइनि। ही साईं जो मक़बरो माशाल्लाह निहायती ख़ूबसूरत
मंज़र जो ॾेख पियो ॾेखारे तव्हांजे साम्हूं, जंहिंमें अंदरि साईं जा लतीफ़ सरकार जा बेत बि लिखिया पिया आहिनि। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हे साईं जा बेत लिखिया पिया आहिनि सॼा, माशाअल्लाह। सुभान अल्लाह। ये ॾिसी सघो था माशाअल्लाह नाज़रीन। अयाज़ साईं मोहतरम अयाज़ शेख जेको असांजो यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो, साईं जा बेत लिखिया पिया आहिनि, लतीफ़ सरकार जा बेत लिखिया पिया आहिनि, माशाअल्लाह सुभान अल्लाह। और ही साईं जी तुरबत ॾिसी सघो था, माशाअल्लाह सुभान अल्लाह। ही साईं जी तुरबत आहे, साईं इब्राहिम जोए साहब जी, माशाअल्लाह मां ॾिसी सघो था, हे साईं जो नालो लिखियो पियो आहे। हाणे तव्हांखे ॾेखारियूं था नाज़रीन, असांजे यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर मैडम आबदा ताराणी साहिबा। हलो तुंहिंजो मुक़बरो तव्हांखे ॾेखारियूं। प्रोफेसर डॉक्टर आबदा ताराणी साहिबा, जंहिंजो हीउ मुक़बरो, हीउ क़बर मुबारक, माशाअल्लाह अवां नाज़रीन जे साम्हूं अवां ॾिसी सघो था। ये असांजे यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर मैडम आबदा ताराणी साहिबा जी तुरबत। मथे जो मंज़र माशाअल्लाह निहायत ही ख़ूबसूरत अवां नाज़रीन जे साम्हूं। नाज़रीन ही साईं नबी बख्श बलोच असां यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर, जंहिंजो ही मुक़बरो अवां ॾिसी सघो था अवां जी नज़रुनि जे साम्हूं नाज़रीन, माशाअल्लाह। ही अहिड़ियूं अहिड़ियूं हस्तियूं असांजे यूनिवर्सिटी में अलामा आए काज़ी जे पासे में दफ़न आहिनि, जंहिंमें अलामा आए काज़ी असांजे सिंध यूनिवर्सिटी जो क़ाइद, जेकी असांखे यूनिवर्सिटी जन्नत नुमा असांखे ॾिनी अथसीं। जन्नत जो टुकड़ो आहे हिकु यूनिवर्सिटी, निहायत ई ख़ूबसूरत। को बि हिते नयो आयल शागिर्द जॾहिं हिते दाख़िला थींदो आहे, दाख़िला वठंदो आहे, त हुनखे ईअं महसूसु थींदो आहे त मां कंहिं तालीमी इदारे में न पर सिंध जन्नत में आयो आहियां, माशाअल्लाह। हीअ असांजी यूनिवर्सिटी हिकु जन्नत आहे, जन्नत जो ॾेख ॾेखारे थी। हलो तव्हांखे माशाअल्लाह अलामा आए काज़ी लाइब्रेरी बि ॾेखारियूं, हुननि जो बाग़ बाग़ीचा बि ॾेखारियूं। अचो त ही ॿूटा, ही वण कंहिं आम ज़मीन ते न हूंदा आहिनि, हे ख़ासि ज़मीन ते पैदा थींदा आहिनि। हे असांजी यूनिवर्सिटी, हे जन्नत जी ज़मीन आहे, हे जन्नत जी ज़मीन आहे। इन जे लाइ हेॾो माशाअल्लाह ख़ूबसूरत
वण टिण ॿूटा असांखे जन्नत जो हिकु ॾेख पिया ॾेखारनि, निहायत ई ख़ूबसूरत माशाअल्लाह। हे जेकी साम्हूं अवां बिल्डिंग ॾिसो पिया, ही अलामा काज़ी लाइब्रेरी आहे, निहायत ई ख़ूबसूरत तरीक़े सां अॼु बि क़ाइमु आहे। 50-60 साल थिया आहिनि त माशाअल्लाह उहें जी उहें बीठी आहे। सुभान अल्लाह माशाअल्लाह, निहायत ई ख़ूबसूरत मंज़र जो ॾेख ॾेखारे पई। हिन में ही वण टिण ॿूटा माशाअल्लाह बीठा आहिनि। सुभान अल्लाह। नाज़रीन, अगरि हीअ असांजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त असांखे लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं दोस्तनि में शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।